नौशर फिरोज का ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक दरिया खान मरी जी मेन बाज़ार में उर्दू स्कूल वटि बिजली ऐं सोलर प्लेटुनि जे दुकान खे ओचितो शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी वई। बाहि सबबि दुकान अंदरि पयल लखे रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो। दुकानदार अलीजान राजपूत ॿुधायो त बिजली ऐं सोलर प्लेटुनि जे दुकान खे बिजली जे शॉर्ट सर्किट मां बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि दुकान में पयल रोक रक़म, सोलर प्लेटूं, बैटरियूं, पखा, एयर कूलर, यूपीएस ऐं ॿियो सामान सड़ी रखो थी वियो। दुकानदार अलीजान राजपूत ॿुधायो त जीअं ई बिजली आई त अचानक दुकान खे बाहि लॻी वई। बाहि विसाइण जी कोशिश कई, ज़ाब्तो न अची सघियो। दुकान में पयल समूरो इलेक्ट्रॉनिक सोलर सिस्टम जो सामान ऐं रोक रक़म सड़ी वियो। बाहि सबबि 5 लख रुपयनि खां वधीक नुक़सान थियो आहे।